डीआईजी हैदराबाद तारिक रज़ाक धारे जो एसएसपी ऑफिस मटियारी में एसएसपी मटियारी नूरुल हक रिंद ऐं बाज़ियाब करायल हालावासी मोहम्मद हनीफ डायरी ऐं उन जे माइटनि सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त असांजी पहिरीं तरजीह अमन अमान जी सूरत हाल खे बहितर बणाइणु आहे। ॾोहारियुनि ख़िलाफ़ कार्रवायूं तेज़ कयूं वेयूं आहिनि। ॾोहारी भले केतिरा बि ताक़तवर हुजनि, कंहिं सां बि रिआयत न कई वेंदी। पंहिंजी टेक्निकल टीम जी ॾींहुं राति जी महिनत ऐं कोशिशुनि सां ॾोहारियुनि जो सुराग लॻाए नौजवान मोहम्मद हनीफ डायरी खे बासलामत बाज़ियाब करायो आहे। को भुंग नाहे भरियो वियो। अगवा थियल नौजवान खे बिना के भुंग भरण जे बाज़ियाब करायो वियो आहे। अगवा वाक़े में मुलविस ॾोहारी टोले जे कुझु माण्हुनि खे सोघो कयो वियो आहे। जांच जारी आहे। वधीक अहम इंकिशाफ थियण जा इम्कान आहिनि। एसएसपी ऑफिस मटियारी में प्रेस कॉन्फ्रेंस दौरान बाज़ियाब थियल जे वारसनि समेत ॾाहिरी बिरादरी जा वॾे तादाद में माण्हू आयल हुआ। डीआईजी हैदराबाद तारिक रज़ाक धारे जो मटियारी पुलिस जी तारीफ़ कई ऐं इन मामले में सुठी कारकर्दगी ॾेखारींदड़ पुलिस अमलदारनि लाइ इनाम जो ऐलान कयो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची